नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहर में ख़बर ॾींदा हलूं त खानपुरमहर में हथरादू महांगाई जो तूफ़ान डीसी जे हुकुम ते डिप्टी ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्रोसेस जे अवाम वापे जी शयुनि जी दुकाननि ते छापा। लालची वापारियुनि ऐं मुनाफ़ाखोर दुकानदार आम वापे जी शयुनि जे अघनि में हथरादू वाद आणे रेट लिस्टूं गायब करे छॾियूं आहिनि। डिप्टी डायरेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्रोसेस साकिब कुरैशी, असिस्टेंट मुख्तियारकार खानगढ़ साजिद कलोड़ समेत पंहिंजी टीम सां गॾिजी खानपुरमहर में आम वापे जी शयुनि जी दुकान ते छापा आया आहिनि। टीम शयुनि जा अघ रेट चकास कया ऐं वधीक अघ वठंदड़ ऐं रेट लिस्टूं वाज़ह तौर न ॾींदड़ दुकानदारनि ते ॾंड विधो वियो। डीसी घोटकी जे हुकुम ते वधीक अघ वठी हथरादू महांगाई पैदा कंदड़ मुनाफ़ाखोरनि खे बख़्श न कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर घोटकी जे हुकुम ते कार्रवाई कयूं पिया। वधीक अघ वठंदड़ ऐं रेट लिस्टूं वाज़ह नमूने न लॻाईंदड़ दुकानदारनि खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।